संगत अस्सलाम वालेकुम, केड़ा हाल इन। उम्मीद है त सजी संगत असांजी ठीक होंदी ऐं खैरियत सां होंदी। दोस्तों जीअं त मां आहियां तव्हांजो प्यारो भाउ अब्बास अली। जीअं कॉमेडी नालो मुंहिंजो रबड़ आहे। ॾिसो था पिया मौसम ज़बरदस्त लॻो पियो आहे ऐं अॼु जेको आहे 2024 जो जेको इलेक्शन थियण वारो आहे उन हवाले सां मां तव्हां दोस्तनि सां कुछ गुफ्तगू भी कंदुसि ऐं कुछ दोस्तनि जी राय जेको आहे उहा भी मालूम करणु चाहींदुसि। तो दोस्तों जी तव्हांखे ख़बर है तो 2024 जो इलेक्शन जूं तैयारियों तमाम मुकम्मल थी वियूं आहिनि ऐं जेको आहे 2024 जो जेको इलेक्शन है वो तमाम जल्द एक ॿिनि ॾींहंनि में थियण वारो आहे ऐं इन इलेक्शन के हवाले से मां तव्हां दोस्तनि खां हिकिड़ी राय ज़रूर मालूम करणु चाहींदुमि। छो त मां अॼु सिटी वियोसि पंहिंजी, उते जेको आहे वञी करे ॾिठो जिते हर शहर में हर सिटी में मुख़्तलिफ़ कैंपूं लॻल हूंदियूं आहिनि। पंहिंजे शहर में ॾिसंदा आहियो तव्हां त उते जेको मूं हालात ॾिठो त माना जेको आहे असांजे सिंध में कहावत आहे त बाबा बिरयानी जे प्लेट ते जेको आहे असां वोट ॾेई ईंदा आहियूं ऐं बिरयानी जी प्लेट ते वोट ॾियण खां बाद में पोइला जेका 5 साल हूंदा आहिनि असां उहे लोड़ींदा रहंदा आहियूं। त ईअं ई मां हिकिड़ो ॾिठो त किथे कंहिं कैंप ते मां वियुसि, उते कैंप ते जेको आहे माना बिरयानी जे पोयां एतिरी तरश हुई ॼण त ख़ैरात लॻी पई हुई। ऐं ॿी ॻाल्हि इहा, मुंहिंजी कंहिं सियासी पार्टी सां कोई भी ताल्लुक ना है। बहरहाल मां हिकिड़ो मैसेज तव्हांखे ॾियणु चाहियां थो काफ़ी दोस्तनि खे त दोस्तों ॾिसो, अगरि जे इहा ॻाल्हि न आहे जो मिसाल तव्हां वञी बिरयानियूं खायो था, जो कुझु कयो था, उहो तव्हांजो पंहिंजो फ़ैल आहे, असां तव्हांखे नथा चऊं। लेकिन हे जेको टाइम आहे न, हे टाइम असांखे पंहिंजो हक़ वठण जो जेको आहे न मौक़ो मिलियो आहे। त छो न यार, जेका असांजा वॾेरा आहिनि, असांजे तक जा सरदार आहिनि, त जेका भी आहिनि यार उन्हनि खे असां घटि वधि नथा चई सघूं। असां केरु थींदा आहियूं उन्हनि खे घटि वधि चवण वारा। लेकिन यार ख़ुदा जे वास्ते असां जॾहिं ॾिसो था 5 साल पोइला जेका गुज़रंदा आहिनि उन में जेको आहे हेतिरो पाणी बीठो हूंदो आहे। उन पाणी बीठे असां जेको आहे उहे बर्दाश्त कयूं था। गटरनि जो पाणी असांजे घरनि में अचे थो, उहे शयूं असां बर्दाश्त कयूं था। यार हे टाइम आहे, पंहिंजा मसला उन्हनि खे ॿुधारियो छो नथा, पंहिंजा कम उन्हनि खां वठो छो नथा यार। आख़िर ही असांजी सिंधी क़ौम पाकिस्तान जेको आहे कॾहिं सुधारो ईंदो यार। कम से कम पंहिंजा हक़ वठो। जेकर तव्हां सां कोई आम माण्हू नाजाइज़गी करे तो, आम माण्हू हिकिड़ो तव्हांजा फर्ज़ कयो 10 रुपया या 15 रुपया तव्हांजा फर्ज़ कयो 100-200 कंहिं कर्ज़ो हूंदो आहे, तव्हां हुनजे घर वेंदा आहियो न, तव्हां उनखां वठंदा आहियो न त बाबा असांजा हेतिरा पैसा तोॾे रहनि था, उनखां वरी गिरबान वठी करे बि उनखां पैसा वठो था। बाबा ही असांजा जेका वॾेरा आहिनि, असांजा सरदार आहिनि, जेका भी आहिनि, असां खां वोट वठी त वञनि था, पर पोइला जेका 5 साल आहिनि न उहे असां लोड़ियूं था। बिजलियूं कटिजनि असांजियूं कटिजनि, ट्रांसफार्म खणिजी वञनि असांजा खणिजी वञनि, लाइटां 24 घंटनि मां जेको आहे 4 कलाक हलनि थियूं असां वटां हलनि थियूं। ऐं बारिशां जॾहिं थियनि थियूं, बारिशनि में असां हेतिरे पाणी में असां निभायूं था। रोड रस्ता असां वटि न आहिनि, नालियूं असां वटि न आहिनि, इस्पताल जूं सहूलियतूं असां वटि न आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, रोड रस्तनि ते जॾहिं बि असां वञूं था, का इस्पताल जी सहूलियत न आहे, कंहिं शइ जी बि सहूलियत न आहे। त हिन टाइम जेको आहे असां बिरयानी ते यकीन कयो त सिर्फ़ु डांस कयूं था पिया, बिरयानी ते डांस कयूं था पिया। ऐं हाणे असांखे जेको चखो चारो मिले थो उहो हर शइ कयूं था। इलेक्शन खां बाद में कोई कंहिंजो न थींदो कॾहिं बि। जेको आहे इलेक्शन खां बाद में ही वॾेरा तव्हांखे सलाम बि कोन कंदव अदा। त मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियो जे ज़रिए इहो मैसेज ॾियणु चाहियां थो, जेका भी दोस्त आहियो, जेका भी असांजा मुंहिंजो वीडियो ही केतिरा भी दोस्त ॾिसो था, त महिरबानी करे अलाह खे मने हिन वीडियो खे थोरो शेयर कयो। त इहो ई टाइम अथव, पंहिंजा हक़ वठो, पंहिंजो जेको आहे कुझु मुर्सी कयो, कुझु जाॻो यार। पोइले 5 साल जे रोअण खां बहितर अथव त हिन टाइम रहो, उन्हनि खे पंहिंजा मसइला ॿुधारियो। ख़ुदा जे वास्ते इहो ई टाइम आहे, असां जेको आहे उन्हनि खे पंहिंजा मसइला ॿुधाईंदासीं त तॾहिं वञी असां कामयाबु थींदासीं। बाक़ी हाणे अदा असां न ॻाल्हाईंदासीं त कल्ह खां बाद में असां इहो ई चवंदासीं त यार जेको आहे असांखे छा मिलियो आहे, असांखे छा मिलियो। अरे बाबा, मिलंदो कुझु न आहे, हक़ जेको आहे वठिणो पवंदो आहे, ईअं कुझु का शइ न मिलंदी आहे यार। त दोस्तों, मुंहिंजो सिर्फ़ु हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त तव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए सघां त यार जेको आहे पोइला असां 5 साल जो रहंदा आहियूं, त महिरबानी करे हाणे असां हुननि खे पंहिंजा मसइला ॿुधारियूं त असां कम से कम उन्हनि खां थोरो कम त वठी सघूं। जेकर असांजे कंहिं ॻोठ में को बि कमु न थियो आहे त उन्हनि वॾेरनि सरदारनि खां इलेक्शन खां पहिरियों यार कम से कम थोरो कम वठी वठो, उन्हनि खां थोरो कम उन्हनि खां वठी वठो त यार असांजो जेको आहे हे थोरो मसइला आहिनि, इहे 2-4 मसइला हल कराए वठो त जेको अॻिते हली तव्हांखे तकलीफ़ न थिए। बहरहाल हे शइ तव्हांजे लाइ आहे, असांजे लाइ न आहे। मां तव्हांखे इहा शइ सुठी हिकिड़ो माना मैसेज ॾियणु चाहियो पिए त असांजा केतिरा बि दोस्त आहिनि। दोस्तो जे अगरि असांजी हिन वीडियो मां
कंहिं बि दोस्त जी दिल आज़ारी थी वञे त मां दिल सां माज़रत कयां थो। ठीकु आहे, बहरहाल यार मां जो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त महिरबानी करे ही टाइम थो इलेक्शन खां पहिरियों जेको आहे पंहिंजा मसइला ॿुधाए, जीअं हाणे वॾेरा सरदार भोतार हर तरह जो वॾेरो तव्हां वटि अचे थो पियो, वर्क ते अचे थो पियो, त उनखे जेको आहे पंहिंजा हक़ वठो ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजा मसइला ज़रूरु ॿुधायो। त दोस्तो जे अगरि अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे सुठी लॻी आहे त महिरबानी करे हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कंदा त पाकिस्तानी अवाम ताईं जेतिरा दोस्त जेको आहे इन शइ खां ना ॼाण अणॼाण आहिनि उन्हनि दोस्तनि ताईं बि ही वीडियो पहुचे। जे अगरि अॼु जी वीडियो तव्हांखे सुठी लॻी आहे त महिरबानी करे असांखे सुठा सुठा कमेंट ठाहींदा रहंदव, कमेंट ॾींदव त अॻिते बि तव्हां दोस्तनि जे लाइ थी सघे थो त असां वधि में वधि कोशिशि करे सुठा खां सुठा बहितरीन खां बहितरीन तव्हां दोस्तनि जे लाइ मैसेज आणे सघूं। ऐं असांजी त वधि में वधि कोशिशि इहा हूंदी आहे यार ॾिसो असां जेको आहे हिकु सोशल मीडिया जे ज़रिए जेका बि हाल वाल हूंदा आहिनि ऐं कॉमेडी जे ज़रिए ऐं उन खां अलावा व्लॉगिंग जे ज़रिए जेका पंहिंजा एक्टिविटीज़ हूंदी आहे उहा तव्हां दोस्तनि ताईं असां शेयर कंदा आहियूं। ऐं असां तव्हां दोस्तनि जो जे अगरि साथ रहियो त दोस्तो इनशाला वधि खां वधि सुठे में सुठा तव्हां दोस्तनि खे मैसेज ॾिना वेंदा। पर यार ख़ुदा जे वास्ते हे टाइम अथव इलेक्शन खां पहिरियों पंहिंजा हक़ वठो। त दोस्तो जे अगरि अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे सुठी लॻी आहे त हिन वीडियो खे शेयर कंदा ऐं प्यारे खां प्यारा कमेंट कंदा त असांखे ॿुधायो त तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो असांजी कीअं लॻी। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। नेक्स्ट वीडियो जेका हूंदी उहा तव्हां दोस्तनि जी फरमाइश ते हूंदी ऐं जेका बि तव्हां दोस्त फरमाइश कंदव जंहिं मसइले ते चवंदव मां तव्हां सां गॾु आहियां। मां एतिरो वॾो को आर्टिस्ट आहियां या कुझु बि न आहियां, बहरहाल मुंहिंजी दिलि चयो पए त यार जेको असां पंहिंजी सिंध जा हाल ॾिसंदा आहियूं, पंहिंजा रोड रस्ता इस्पतालूं जॾहिं वञी हालात ॾिसंदा आहियूं त यकीन कयो असांखे रोइण ईंदो आहे यार। बहरहाल मां हिन वीडियो जे ज़रिए तव्हां दोस्तनि खे मैसेज ॾिनो आहे जे अगरि तव्हां दोस्तनि खे इहा वीडियो सुठी लॻी आहे ऐं मज़ीद अहिड़े तरह जा तव्हां वीडियो ॾिसणु पसंदि कयो था त महिरबानी करे असांखे कमेंट ज़रूरु कंदा। त इनशाला तव्हांजे ॻाल्हियुनि सां ऐं तव्हांजे कमेंट जे ज़रिए इनशाला ज़रूरु तव्हां दोस्तनि सां हाल वाल बि थींदा रहंदा ऐं जेको आहे मज़ीद इन मसइले ते ॻाल्हाईंदा रहंदासीं। त दोस्तो इन वीडियो खे वधि में वधि शेयर करे ॾेखारियो। त मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में, तेसीं त ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।